वक़्त ताईं जेका कारकर्दगी न हुअण जे बराबरि आहे। प्रकाश में जो ड्रेनेज जो सिस्टम आहे उहो ॾाढो वीक आहे, उनखे इम्प्रूव थियण जी ज़रूरत आहे। नाज़रीन, मीरपुर ख़ासि ब्यूरो टाइम मां अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़ुर आहियूं। ताज़ो सॼी सिंध में जेका मॉनसून जी बरसातुनि जो सिलसिलो जारी आहे, उन हवाले सां असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त 2011 जूं जेके बरसातूं आयूं उन में मीरपुर ख़ासि शहर सॼो एतिरे ताईं जेको 5 खां 6 फुटनि ताईं पाणी मीरपुर ख़ासि सिविल अस्पताल में बीठो। उन खां अलावा शहर जा जेका सॼा रोड रस्ता केतिरे ई अरसे ताईं जेको आहे पाणी बीठल हो, जंहिंजो मेन कारण इहो त ड्रेनेज सिस्टम या सेवरेज सिस्टम सही न हुअण जे करे ऐं उहो जेको बिल्कुलु ख़तमु थियण जे करे शहर जे पाणी जी का बि निकासी कोन पई थी सघे। ऐं 2011 जी बरसाति में मीरपुर ख़ासि सॼो ज़िलो ईअं सम्झ त नौकोट झुडो या इहे इलाइक़ा मीरपुर ख़ासि खां कटिया पिया हुआ। मेन कारण इहो त ड्रेनेज सिस्टम सही न हुअण जे करे इहो मसइलो थियो। हींअर ताज़ो मीरपुर ख़ासि में जेकॾहिं थोरी घणी हिकु दफ़ा ई बरसाति आई त मीरपुर ख़ासि शहर में जेको रोडनि ते जेको पाणी बीह वियो, जंहिंमें स्टेशन रोड हो, मार्केट चौक हो या सिविल अस्पताल रोड हो, उते पाणी बीह वियो। जॾहिं त मीरपुर ख़ासि शहर में जेके ड्रेनेज सिस्टम आहिनि उहो बिल्कुलु ख़तमु थियण ऐं केतिरे ई दफ़ा हिननि लाइ जेके पैसा मंज़ूर थिया आहिनि उहे जेके करप्शन जे वर चढ़ी था वञनि ऐं को बि कमु नथो थिए, जंहिं करे जेके आहिनि जेके गटर नाला आहिनि उथरी था पवनि। उन खां अलावा जेके मेन नाला आहिनि ऐं जेको SLD फैक्ट्री खां करे हिन वक़्तु जिते असीं बीठा आहियूं SLD फैक्ट्री खां करे कोसघर ताईं, कोसघर खां करे पब्लिक स्कूल ताईं जेको इहो नालो हींअर ताज़ो जेको मंज़ूर थिए पियो, तक़रीबन मीरपुर ख़ासि जे ड्रेनेज सिस्टम लाइ हिन वक़्तु जेको आहे लॻभॻि 1.5 अरब रुपया जेका आया आहिनि, जिन जो कमु हींअर कुझु ॾींहंनि खां जेको कमु शुरू थी वियो आहे। जॾहिं त मीरपुर ख़ासि जी जेका ज़िले इंतिज़ामिया आहे या मीरपुर ख़ासि जो जेका लोकल गवर्नमेंट खातो आहे इहो बिल्कुलु लाइलम बणियल आहे। छाजे करे त हीअ जेको आहे सिंध हुकूमत जे तरफ़ां 1.5 अरब रुपया, 1.25 अरब रुपया जेके आहिनि ड्रेनेज सिस्टम लाइ मंज़ूर कया आहिनि मीरपुर ख़ासि जे लाइ। उन खां अलावा 80 करोड़ रुपया जेका आहिनि रोडनि लाइ मंज़ूर कया आहिनि। जॾहिं त मीरपुर ख़ासि ज़िले इंतिज़ामिया खां पुछियो थो वञे या जेकॾहिं ज़िले इंतिज़ामिया खां पुछियो थो वञे या चूंडियल नुमाइंदनि खां पुछियो थो वञे, हुननि जो मौक़िफ़ इहो आहे त हिननि जो जेको PD आहे जेको हीउ कमु हले पियो, इन्हनि जो कराची में वेहे थो। हिन वक़्तु असां गॾु मौजूदु आहे मीरपुर ख़ासि डिस्ट्रिक्ट बार जो जनरल सेक्रेटरी मुमताज़ जरवार, उन सां ॻाल्हि ॿोल करींदा, उनजो छा चवणु आहे। सर, मीरपुर ख़ासि में हींअर ताज़ो कुझु ॾींहं पहिरीं बरसाति आई ऐं हाणे जेका आहे मॉनसून जूं बरसातूं शुरू थी वेंदियूं ऐं उन हवाले सां तव्हां छा था सम्झो मीरपुर ख़ासि शहर में जेका म्यूनिसिपल कमेटी आहे इन में चेयरमैन ऐं CMO में सख़्तु इख़्तिलाफ़ात आहिनि, केतिरे अरसे खां इख़्तिलाफ़ात हलनि पिया ऐं उन जे करे तव्हां छा था सम्झो बरसाति जेका ईंदी उन्हनि लाइ के हिननि उपाउ वरिता या न? महिरबानी साईं, हिते जेका मीरपुर ख़ासि जी सूरत हाल आहे उहा इंतिहाई ख़तरनाक ऐं इंतिहाई ॾुखो ईंदड़ आहे। छाकाणि त 2011 जी जेका ॿोॾि आई हुई उन में मीरपुर ख़ासि तक़रीबन ॿुॾी चुको हो ऐं मीरपुर ख़ासि तमामु घणो डैमेज थियो हो ऐं तॾहिं ई असां लाइ जेको ड्रेनेज जो जेको सिस्टम हो उहो असांजो न हुअण जे बराबरि हो, नाकारा थी चुको हो। ऐं हींअर बि इंतिहाई ॾुखो ईंदड़ सूरत हाल इन जे करे बि आहे त म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेशन जेका आहे या चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे बि इंतिहाई गैर संजीदगी जो मुज़ाहिरो कंदा पिया अचनि। हिन वक़्त ताईं उन्हनि का बि तयारी न वरिती आहे, हिन वक़्त ताईं का बि तयारी उन्हनि न कई आहे। इहा इंतिहाई ॾुखो ईंदड़ सूरत हाल आहे। छाकाणि त जॾहिं हीअ ॾिसनि पिया त माण्हू जॾहिं बि अहिड़ी कंहिं सूरत हाल में फाथा, अहिड़ी कंहिं ॾुखी सूरत हाल खे मुंहुं ॾींदा त असां उन्हनि खे रिहेबिलिटेट कंदासीं। कीअं कंदा रिहेबिलिटेट? छा वरी असांखे कैंपनि में रहाईंदा? छा असांखे वरी बि रोडनि रस्तनि ते वठी वेंदा? हिननि जी हिन वक़्त ताईं जेका कारकर्दगी न हुअण जे बराबरि आहे, छाकाणि त सिंध गवर्नमेंट हींअर बजट में त पैसा रखिया आहिनि पर हिते उनखे मॉनिटर करण जे लाइ को बि मैकेनिज़म कोन्हे, को बि सिस्टम कान्हे। इहो कामोराशाही जे रहम करम ते सभु शयूं। ऐं हितां जा जेके मीरपुर ख़ासि जो म्यूनिसिपल जेको इदारो आहे उन जो जा चेयरमैन वग़ैरह आहिनि, उन्हनि जो बि हिकिड़ी अदम दिलचस्पी आहे, हिकिड़ी गैर संजीदगी आहे। हिकिड़ो म्यूनिसिपल में हिकिड़ो तकरार पियो हले चीफ म्यूनिसिपल ऑफिसर ऐं चेयरमैन साहिब जो। हाणे उन तकरार में मुतासिर जेको थिए पियो उहो असांजो हितां जो मीरपुर ख़ासि जो शहर मुतासिर थिए पियो, हितां जा शहरी मुतासिर पिया थियनि, हितां जो जेको निज़ाम आहे ड्रेनेज जो उहो मुतासिर थिए पियो, माण्हुनि जी रहणी करणी मुतासिर थींदी, माण्हुनि जी ज़िंदगी मुतासिर पई थिए। हिन वक़्तु बि घिटियूं हींअर बि पाणी सां नाला जेके आहिनि से उहे टुटा पिया आहिनि, घिटियूं पाणी सां भरियल आहिनि,
गंदगी सां भरियल आहिनि। हाई कोर्ट में पिटिशनूं दाख़िल कयूंसीं, उन जे बावजूदि उन्हनि जे बि हुकमनामनि जे बावजूदि बि हिननि उन ते के बि उपाउ न वरिता आहिनि। अॼु ताईं हिननि हाणे हिकु त हितां जा जेके बि चूंडियल नुमाइंदा आहिनि, हितां जा MPAs, MNAs, सेनेटर साहिबान, उन्हनि सभिनी खे इन शयुनि जो नोटिस वठणु खपे। डिस्ट्रिक्ट काउंसिल जो चेयरमैन साहिबु आहिनि, असीं उन खे बि रिक्वेस्ट कंदासीं त उहे बि इन हिते जेको आहे सो नोटिस वठनि। असीं हितां जा शहरी जी हैसियत में बि मुतालबो था करियूं त असांजे ज़िंदगियुनि खे आसान बणाइनि। असां लाइ जेके मुसीबतूं जेके सुभाणे मानसून जी सूरत में जेके ईंदियूं, रहमत जे बजाए ज़हमत ऐं मुसीबत जी शकिल अख़्तियार कंदियूं, उन्हनि खां असांखे बचाइनि। सो ही जेका जुडिशल कमीशन जुड़ी हुई, जंहिंमें शाह मोस्तो जेको पिटिशनर हो, उन खां पोइ हिन इंतिज़ामिया खे इहो चेताव ॾिनो वियो त मीरपुर ख़ासि जो ड्रेनेज सिस्टम ऐं पीअण जे पाणी खे जेको बहितर बनायो वञे। तव्हां छा था ॾिसो, ड्रेनेज सिस्टम हिननि वटि करोड़नि रुपयनि जा बजट अचनि था। हींअर ताज़ो जेको आहे 1.5 अरब 1.25 अरब रुपयनि जी लागत सां मीरपुर ख़ासि जो ड्रेनेज सिस्टम मंज़ूर त थियो आहे, मगर हुनजो PD जी पुछा कजे थी त PD हुनजो कराची में थो रहे। साईं मुंहिंजा बिल्कुलु तव्हांजो सुवाल इंतिहाई अहमियत जोॻो आहे त PD कराची मां मॉनिटर कंदो शयुनि खे, प्रोजेक्ट्स खे उतां खां ॾिसंदो, उतां खां नज़रदारी कंदो। इहो इंतिहाई ग़लति आहे, छाकाणि त हितां खां जेकॾहिं कंहिं ऑफिशल्स खे इहा ज़िमेवारी सौंपी वञे हा त घटि में घटि हितां जा माण्हू, लोकल माण्हू बि जेकॾहिं को कम में का कोताही ॾिसनि हा त उहो उन्हनि ताईं अप्रोच करे सघंदा, उन्हनि ताईं रसाई करे सघंदा, उन्हनि ताईं उहे शिकायतूं पहुचाए सघंदा। पर हाणे जॾहिं PD जेको आहे हिन समूरे प्रोजेक्ट जो, उहो कराची वेठो आहे। इंतिहाई ॾुखो ईंदड़ सूरत हाल आहे। ऐं ॿी ॻाल्हि तव्हां जेका कई, शाहब ओस्तो साहिब जी जेका पिटिशन हुई, उन में सिंध गवर्नमेंट ज़िले चेयरमैन जी निगरानी में, सरबराही में हिकिड़ियूं कमेटियूं जोड़ियूं आहिनि। उन कमेटी में असां मीरपुर ख़ासि जी जेका कमेटी आहे, उन कमेटी में आउं बि मेंबर आहियां चेयरमैन साहिब सां गॾु। त उहो असां काफ़ी शयुनि खे ॾिठो बि आहे, मुआइनो कयो आहे, ऐं उते पब्लिक हेल्थ वारनि जी कोताही नज़र अचे पई। ऐं हुननि अञा ताईं जेको आहे सो पाणी जे जेको निज़ाम आहे, म्यूनिसिपल वारनि जी कोताही आहे, उते उन पाणी जे निज़ाम खे अञा ताईं उहे बहितर न करे सघिया आहिनि। इंक्रोचमेंट वग़ैरह कुझु हटाई वई आहे, पर अञा काफ़ी असर रसूख़ वारा माण्हू जेके आहिनि, उहे पंहिंजूं जेके इंक्रोचमेंट्स आहिनि उहे रखियो वेठा आहिनि। मीरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि ताज़ो जेका अदालती कमीशन आई, जंहिंमें मीरपुर ख़ासि ज़िले जो पूरो ड्रेनेज सिस्टम ख़तमु, पीअण जे पाणी थोरे फिल्टर प्लांट जेका हिननि जी वॾियूं दावाऊं हुयूं, ऐं हिन वक़्तु तव्हां छा था सूरत हाल ॾिसो जेको मीरपुर ख़ासि जे ड्रेनेज सिस्टम जे हवाले सां जेके ताज़ो तरक़ियाती स्कीमूं आयूं आहिनि, MPA MNN जा फंड आहिनि, उन हवाले सां छा था चओ? बिस्मिल्लाह रहमान रहीम। मीरपुर ख़ासि वो बदनसीब शहर है जो हमारी होश की बात है कि जहाँ लोग दूसरे शहरों से आकर और इसकी तस्वीरें बनाया करते थे, यहाँ आकर तारीफ़ किया करते थे कि मीरपुर ख़ासि भी सिंध में एक शहर है अपनी सफाई सुथराई के हवाले से। लेकिन पिछले कई सालों से इस शहर को मैं तो कहूँगा कि बाकायदा प्लानिंग से बर्बाद किया गया। जो भी इसके तरक्याती फ़ंड थे वो उसका 10% भी इस पर नहीं लगाया गया। कई रोड और जो स्कीमें थी वो कागज़ों में नज़र आईं कि बाद में पता चलता था कि ये रोड तो बन चुका। इवन ये सूरत हाल थी कि जो सड़क के जो पक्के पत्थर थे, गाड़ियां चल चल के वो गोल हो गए। और उसके बाद अदालती कमीशन का देखें, पानी के मामला देखें, मतलब समझ में नहीं आता किस किस गम को रोएं। अदालती कमीशन बनने के बाद भी वो पूरा जो जरवारी का नाला है उस पर मीडिया की बड़ी कंट्रीब्यूशन है। हर चैनल, हर साथी के पास पूरी क्लिप्स मौजूद हैं, पूरी वीडियोस मौजूद हैं कि घरों का पानी उसके अंदर जा रहा है। कमिश्नर साहब ने जाके खुद विजिट किया, हमारे मुंतखब नुमाइंदे, बल्दियाती नुमाइंदे जाकर उसको देख कर आए, लेकिन उस पर भी जो इंक्रोचमेंट थी उसको मुकम्मल नहीं किया गया। सियासी वाबस्तगियों की वजह से उस काम को रुकवाया गया। बहुत सारे साथी हैं, उन्होंने उस काम को अपनी ज़ाती ज़राए इस्तेमाल करके रोका और पानी का मसला जूं का तूं मौजूद है। फिर अब सुनने में आया कि तरक्याती फ़ंड कोई हमें मिला है कि बहुत बड़ी रकम का बताते हैं, तो मेरा तो ख्याल है उसका 25% भी अगर मीरपुर ख़ास पे लग जाए तो हमारा शहर इंशाल्लाह एक वही सूरत हाल पेश करेगा जो कुछ साल पहले थी। तो मैं आपके फोरम से, मीडिया जो काम कर रहा है, आप लोगों की जो मेहनत है, जो इस पर नज़र है पूरी, हम भी आपके साथ हैं सिविल सोसाइटी के फॉर्म से। और मैं गुजारिश ही करूंगा जो भी हमारे ज़िम्मेदारान हैं कि इस पूरे प्रोजेक्ट में अवामी नुमाइंदों को भी शामिल किया जाए, शहरियों को भी शामिल किया जाए, अहले इलाका के भी कमेंट्स लिए जाए। जिस तरह मीडिया जा जाकर लोगों से उनके मसाइल देख रहा है,
स्पॉट पर जाके मसले को देख रहा है, उसको उसी तरह से उसकी लॉजिक्स पे जाकर देखा जाए और जो भी काम करना है उसको आज के लिए ना देखा जाए कि आप आज एक नाली बनाते हैं रोड से ऊपर बना के उसके ऊपर एक पंप लगा देते हैं कि यहाँ पर हमारे सियासी बुनियादों पे 2 बंदे भी खपेंगे, रोज़ाना का पेट्रोल भी मिलेगा। तो इस लालच के अंसर को, मैं ये कहूँगा कि मकर फरेब के खेल को अब ख़त्म होना चाहिए। अगले 10 साल, 5 साल, 3 साल, 2 साल के जहन में रखते हुए, आबादी को जहन में रखते हुए प्लानिंग की जाए, उसके मुताबिक ड्रेनेज सिस्टम, पानी का सिस्टम और सड़कों को बनाया जाए। मैंने मीरपुर खास शहर के ड्रेनेज स्कीम के बारे में बताया और वाटर सप्लाई स्कीम और उसके बाद रोड्स, ये तीनों एक मीरपुर खास का पैकेज, ये सदर आसिफ अली जरदारी ने खुद कहा था कि ये पैकेज आपने देना है। नाज़रीन, हिन वक़्तु असां गॾु मौजूदु आहे डिप्टी कमिश्नर मीरपुर ख़ास ज़ाहिद हुसैन मेमण अचे थो, हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं था। हुनजो छा चवणु आहे? सर, मीरपुर ख़ास ज़िले जे अंदरि 2011 जो जेके बरसातूं हुयूं, तक़रीबन मीरपुर ख़ास शहर जो ड्रेनेज सिस्टम तमामु हुनजी खस्ता हालत हुई। शहर में पाणी बीठो, एतिरे ताईं सिविल हॉस्पिटल में केतिरे अरसे ताईं पाणी बीठो। हिन वक़्तु जेके अगस्त जे महीने में बरसातूं अचनि पियूं, उन हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे? थैंक यू सो मच साईं। बिल्कुलु इहो 2011 जी जेका असां वटि बोर्ड आई, उन खां पोइ असांजे सॼे जेके बि असांजे हिते आहे गवर्नमेंट जो इंफ्रास्ट्रक्चर ऑफिसिस वग़ैरह, उन्हनि खे काफ़ी नुक़सानु थियो, छो जो असां वटि अनफॉर्चुनेटली मीरपुर ख़ास में जेको ड्रेनेज जो सिस्टम आहे उहो ॾाढो वीक आहे। उन खे इम्प्रूव थियण जी ज़रूरत आहे। असांजे जेके बि नेचुरल पुराण जो जेको हुयो, जेको वहिकिरो, उन ते मुख़्तलिफ़ जायुनि ते इंक्रोचमेंट्स बि थियूं आहिनि जेके काफ़ी सालनि खां आहिनि। ऐं असां हाणे हींअर हिन मानसून सीज़न खां पहिरीं जेके बि कंसर्न डिपार्टमेंट्स आहिनि, उन में इरीगेशन, ड्रेनेज जी जेका असांजी विंग आहे, प्लस असांजो जेको म्यूनसिपल कमेटी जा जेको असांजो चेयरमैन आहे ऐं टाउन कमेटीज़ जा असांजा जेके चेयरमैन आहिनि, असां उन सभिनी खे ऑन बोर्ड वरितो ऐं हिकिड़ी असां बिफोर मानसून जे जेका एज़ यूजुअल थींदी आहे मीटिंग, उहा असां मीटिंग जेका आहे कन्वेन कई ऐं उन में जेके चइजे त ड्रेनेज वारनि जे पारां जेके बि असांजा जेके बि मेन जेके असांजूं ड्रेन्स आहिनि, उन में जेके बि चॉकिंग पॉइंट्स हुआ, उन माशाल्लाह उन्हनि जेको आहे उन पॉकेट्स क्लियर कया आहिनि, पर उन में काफ़ी अञा कमु करण जी ज़रूरत आहे। ऐं कुझु असां उन में विज़िट्स बि कयूं आहिनि ऐं मूं उन्हनि खे डायरेक्शन्स बि ॾिनियूं आहिनि त तव्हां जेके इहे पंहिंजा जेके मेन ड्रेन्स आहिनि, जो मोस्टली असां वटि इन्हनि ड्रेन्स जे इनंडेशन जे करे ऐं इन जे माना ओवरफ्लो थियण जे करे ई जेको असांजो फ्लड ईंदो रहियो आहे। त असां इन में कुझु इंक्रोचमेंट्स बि हटायूं था पिया, ड्रेन्स जे जेके कब्ज़ा थी विया आहिनि, माण्हुनि कब्ज़ा कया आहिनि इलीगल, उन्हनि खे बि हटायूं था ऐं कुझु असां जेके आहिनि इहे क्लियर करायूं आहिनि ऐं कुझु उते कमु हले पियो। मीरपुर ख़ास में म्यूनसिपल कमेटी में फंड आहिनि, उन खां अलावा पब्लिक हेल्थ जे अंदरि बि आहिनि या MP MNN जा फंड बि इस्तेमालु थियनि पिया। हींअर कहिड़ियूं कहिड़ियूं जेके स्कीमूं हलनि था हलनि, हिते त असां ॾिसूं था हमेशह हर साल जेकॾहिं बरसातूं अचनि थियूं त शहर में पाणी जी निकासी जो को बंदोबस्तु कोन्हे, अगरि जेकॾहिं आहे त उहे पैसा करप्शन जे वर चढ़ी था वञनि। अच्छा, इन्हनि में साईं हाणे हीअं आहे त जीअं तव्हांखे ख़बर आहे त रिसेंटली असांजी हिकिड़ी वाटर जुडिशल कमीशन बि ठही हुई। उन में जीअं त सुप्रीम कोर्ट, ऑनरेबल सुप्रीम कोर्ट जा ऑर्डर्स हुया त असांखे माण्हुनि खे साफ़ु पीअण जो पाणी मुहैया करिणो आहे। ऐं हिते असां वटि मीरपुर ख़ास में इहो बि हिकिड़ो प्रॉब्लम रहियो आहे त मुख़्तलिफ़ जायुनि ते जेको पाणी माण्हुनि खे मिले थो वाटर सप्लाई जो, उहो किथां न किथां उन में सीवरेज जो पाणी जेको आहे, नालियूं मिक्स थियनि थियूं त पोइ उहो पोल्यूटेड वाटर उन्हनि खे मिले थो, जेको ॾाढो सिहत जे लाइ हानिकारक आहे ऐं मुख़्तलिफ़ वाटर बॉर्न डिज़ीज़िस जेके आहिनि उहे माण्हुनि में थियनि थियूं पियूं। त उन खे असां कर्टेल करण जे लाइ मुख़्तलिफ़ मीटिंग्स कयूं आहिनि। उन में हिकिड़ी जेका आहे, जेका सिंध जी टास्क फोर्स आहे ठही आहे, उन में उन्हनि हिकिड़ी कमेटी बि डिस्ट्रिक्ट लेवल ते ठाही आहे, जंहिंमें चेयरमैन डिस्ट्रिक्ट काउंसिल्स जेके आहिनि उहे उन्हनि खे साईं मीर अनवर साहब खे उन्हनि चेयरमैन कयो आहे ऐं डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन जे पारां त असां त उन्हनि सां गॾु आहियूं ई हर हवाले सां।
त उन में असां कोशिशि कई आहे त जेके बि असांजी वाटर सप्लाई जूं स्कीम्स आहिनि उन्हनि खे बि असां प्रोटेक्ट कयूं, जिते क्लोरिनेशन जी ज़रूरत आहे उहो कयूं, किथे जे बाउंड्री वॉल्स न आहिनि त उनखे बाउंड्री वॉल्स कयूं, ऐं हर टाउन कमेटी सां ऐं म्यूनसिपल कमेटी सां बि मुंहिंजो क्लोज़ कोऑर्डिनेशन आहे, ऐं उन्हनि खे असां हींअर प्रायोरिटी बेसिस ते इहा शइ कई आहे त जेके बि अमाउंट NITs थियनि उन्हनि में प्रायोरिटी उन्हनि स्कीम्स खे ॾिनियूं वञे जंहिंमें असांजो इहो वाटर सप्लाई ऐं ड्रेनेज जो निज़ाम बहितर कयो वञे। त बिल्कुल पानी जो प्लांट जो आहे उहो हिन साल असां आणंदासीं ऐं ड्रेनेज पहिरीं करे पोइ वाटर सप्लाई ऐं पोइ रोड, इहो सॼो पैकेज करे हिन शहर के इंशाल्लाह ताला मीरपुर खास शहर के ड्रेनेज स्कीम के बारे में बताया और वाटर सप्लाई स्कीम और उसके बाद रोड्स, ये तीनों एक मीरपुर खास का पैकेज, ये सदर आसिफ अली जरदारी ने खुद कहा था कि ये पैकेज आपने देना है ताकि मीरपुर खास, इसलिए कि आप सब वाकिफ होंगे सदर साहब का ये भी अपना ही शहर है मीरपुर खास, जहाँ पे वो उन्होंने मुझे खुद बताते हैं अपना बचपन गुजारा है। और गल मौजूद है मीरपुर खास रोटरी क्लब जो सदर मीर नईम टालपुर, हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त मीरपुर खास शहर जे अंदरि जेको ताज़ो बरसातूं आयूं आहिनि या बरसातूं हींअर कुझु ॾींहंनि में अचणियूं आहिनि, छा सूरत हाल आहे? भला ज़िले इंतिज़ामिया पारां जेके इहे प्रेस रिलीज़ूं जारी कयूं थी वञनि त असां जेको बरसातनि जे निकाले लाइ पाणी निकाली जो बंदोबस्तु करे छॾियो आहे, तव्हां छा था सूरत हाल ॾिसो? जी हिन खां पहिरीं गुज़िरियल बरसातूं त सॼो शहर ॿुॾो पियो, हिन वक़्तु तव्हां छा था ॾिसो? इंतिज़ामिया कहिड़ा उपाउ वरिता आहिनि? महिरबानी साईं नज़ीर साहब, हाणे बरसातुनि जे हवाले सां पाण मीरपुर खास जा सभु शहरी उन्हनि सभिनी वाक़िअनि जा अखियुनि ॾिठा शाहिद आहियूं त मीरपुर खास 2011 जी ॿोॾि में सभई हुआसीं। मीरपुर खास शहर रुगो मीरपुर खास सिटी जे हवाले सां न, बल्कि मीरपुर खास हिकिड़ो डिविज़नल हेडक्वार्टर आहे जंहिंमें 4 ज़िला आहिनि। डिविज़नल हेडक्वार्टर में DIG आहे, कमिश्नर साहिबु आहे, उन्हनि सभिनी जे हूंदे मीरपुर खास ज़िलो मीरपुर खास जो शहर तक़रीबन महीनो खनि पाणी में ॿुॾल हो 2011 में। ड्रेनेज जी जेका पॉलिसी आहे या ड्रेनेज जो सिस्टम आहे, ड्रेनेज पब्लिक हेल्थ जे इंजीनियरनि खे इहा ख़बर ई कोन्हे त ओरिजिनल पंपिंग मशीनूं किथे हुयूं। उन दौर में बि असां गॾु रहियासीं। हाणे बि असां ॾिठो आहे त उनजी पत वाइकी हींअर ई थी वई हुई, जेका गुज़िरियल 2 ॾींहं अॻु में भले 5 या 10 मिलीमीटर बारिश पई हुई, त बि उन में असां वटि पोस्ट ऑफिस चौक खां वेंदे सभई असांजो नाला चौक थिया पिया हुआ। नाला गैंग हिननि वटि कोन्हे, नाला गैंग जा एम्प्लॉई घोस्ट एम्प्लॉई आहिनि, ॾिसो न। बल्दिया जी सभिनी खां वधीक ज़िम्मेवारी आहे, माण्हू बल्दिया जो टैक्स पे कनि था, बल्दिया तरफ़ां हर वक़्तु माण्हुनि खे नोटिस थो अचे, कंट्रोल बिल्डिंग अथॉरिटी तरफ़ां नोटिस थो अचे, माण्हू टैक्स पेयर आहिनि। पर जेका सूरत हाल आहे ॾींहों ॾींहुं वर्स्ट थींदी पई वञे। आउं सम्झां थो त जॾहिं मीरपुर खास जो ड्रेनेज जो सिस्टम ॿिनि जॻहनि तां आहे, हिकिड़ो तव्हांजो पुराण आहे, ॿियो तव्हांजो हैदराबाद रोड तां जेको मीरपुर खास जो सिम नालो आहे। हाणे तव्हांजो सॼो जेको शहर जो जेको सिस्टम आहे उहो उन्हनि जो प्रेशर डेवलप करे छॾियो अथनि पुराण ते। पुराण में ऑलरेडी अॻे इंक्रोचमेंट हुई, अॻे बि इंक्रोचमेंट हुई, ऐं उन इंक्रोचमेंट खे हटाइण लाइ कुझु कोन्हे। नंढड़ी नाली हिकिड़ी ठाहे पिया छॾी 10 या 15 फुटनि जी, 10-15 फुटनि जी नाली। मीरपुर खास जे शहर जो पाणी, ड्रेनेज जो पाणी बरसाति जो त निकिरी कोन थो सघे, पर ड्रेनेज जे मामले में बि चोक लॻो पियो हूंदो आहे। असां मीरपुर खास में सिर्फ़ु हिकिड़ी अंडरपास आहे जेका हर थोरे बरसाति खां पोइ उतां गस बंदि हूंदो आहे, रस्तो बंदि हूंदो आहे। जेको हर वार्ड वञा जेको खटे आयो आहे उनखां असीं पुछा कंदासीं त उहो काउंसलर अॼु ॾींहं ताईं पंहिंजी कॉन्स्टिट्यूंसी में कंहिं ज़रे बराबर जो कमु। ऐं जिते रहां थो, मुंहिंजी रिहाइश आहे उते जेको मीरपुर खास जो सम्झो त पोश इलाइक़ो आहे, उते DIG साहिब जी ऑफिस आहे, SSP साहिब जी ऑफिस आहे, DIG साहिब जो बंगलो आहे, जेको जिम खानो आहे। उते उन्हनि नालनि ते उते किथे का सफ़ाई अॼु ॾींहं ताईं कोन्ह थी। असांजो रोज़ जो रूटीन वर्क आहे, रोज़ कंप्लेनूं कंदा रहिया आहियूं। अच्छा, किथे किथे वरी छा थियो आहे जो ड्रेनेज ऐं वाटर सप्लाई जो स्कीमूं गॾिजी वियूं आहिनि। हाणे माण्हू जेको पाणी पीअण लाइ न वाटर एंड सैनिटेशन जेका कमेटी हुई सुप्रीम कोर्ट जे ऑर्डर ते ठही, उन ते विज़िट कयो। अच्छा, अॼु ॾींहं ताईं तव्हां ॾिसो त जरवारी शाख या ॿिया जेके बि असांजे पाणी पीअण जा जेके इशू आहे, जिते असांखे वाटर सप्लाई सवलो मिले थो, उते उन्हनि सॼा ड्रेनेज मिक्स करे छॾिया आहिनि। नाज़रीन, हिन वक़्तु असां गॾु मौजूदु आहे समाजी अॻवान शहज़ादो मलक, हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त हुनजो छा चवणु आहे? सर, मीरपुर खास शहर में हमेशह इंतिज़ामिया जी इहा दावा हूंदी आहे त जीअं बरसातनि जी मौसम शुरू थींदी आहे त उनखे हाई अलर्ट कंदा आहिनि, सभिनी जूं अमले जूं मोकलूं रद्द करे छॾींदा आहिनि। हिन वक़्तु तव्हां छा सूरत हाल ॾिसो था मीरपुर खास शहर जे ड्रेनेज सिस्टम जे बारे में, ऐं मीरपुर खास शहर जे अंदरि जेको पीअण जो पाणी आहे उन खां अलावा मीरपुर खास शहर में हिन वक़्तु तक़रीबन लॻभॻि 2 अरब रुपयनि जा जेके प्रोजेक्ट हलनि पिया, जेके ही ड्रेनेज सिस्टम ठाहिनि था, जेको SLD खां करे वेंदे पब्लिक स्कूल ताईं वञी फाइनल जो कंदा, उन हवाले सां तव्हां छा था चओ? बरसातुनि जे हवाले सां त जेको आहे का
मुतहरिक जेको आहे असांखे अहिड़े क़िस्म जी का तारुक नज़र नथो अचे पियो। हाँ जेकॾहिं को थिए थो त बंदि कमरनि में को अहिड़ो इजलास थियो आहे, पर समाजी तौर ते या सहाफ़ती तौर ते या असीं कंहिं ॿिए अहिड़े जेको आहे ज़रियनि खां कोन पिया ॾिसूं त को अहिड़े क़िस्म जो को रेड अलर्ट जारी कयो वियो हुजे। जेसीं ताईं सवाल आहे इन डेवलपमेंट पैकेज जो जेके 2-2.5 अरब रुपया असीं ॿुधूं था पिया, असां त चवंदासीं शुक्र आहे हिकिड़े लिहाज़ खां कि सिंध गवर्नमेंट खे यादि आयो आहे त मीरपुर ख़ासि डिवीज़न हिकिड़ो सिंध जो चौथों वॾो शहर, उनखे बि पीअण जे पाणी जी साफ़ जी जेको आहे ज़रूरत आहे, कंहिं नकासी आब जी ज़रूरत आहे या कंहिं जेको आहे रोडनि रस्तनि जी। पर बदकिस्मती उन सां वरी ॿी हिकिड़ी जॻह ते ख़ुशी, वरी जेको ग़म जी सूरत हाल इहा आहे त इन 2-2.5 अरब रुपए जे स्कीम सां या प्रोग्राम सां जेको आहे ॿिनि सूरतुनि में जेको मिले पियो, उन सां बि हिकिड़ी अजीब तरह जी मश्करी कई पई वञे त प्रोजेक्ट जेको डायरेक्टर आहे उहो हिते कोन थो वेहे पियो, उहो कराची में साहब वेठल आहे। अड़े बाबा पोइ इहा कहिड़े क़िस्म जी जेका आहे, जेकॾहिं ईअं त प्रोग्राम हितां इम्प्लीमेंट थी सघनि था, सभु मशीनरी वेठी आहे थी, डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन आहे, रेवेन्यू डिपार्टमेंट आहे, तव्हांजो वर्क्स एंड डिपार्टमेंट आहे, उन किते हेॾी वॾी लागत तव्हां छाजे लाइ पिया लॻायो? त इन जो मतिलबु आहे कि विजिलेंस हुअणु घुरिजे, शहरनि सां जेको आहे का कंसल्टेशन हुजणु घुरिजे ऐं उनजो पूरो लेआउट प्लान जेको आहे मॉनिटरिंग मैकेनिज़म कुझु हुजणु घुरिजे न स्कीम में छा आहे। हाणे जाइ वारदात ते जीअं तव्हां विया आहियो, तव्हां ॾिठो हूंदो त उते जेको आहे चंद माण्हू कमु पिया कनि, का टेक्नोलॉजी कोन्हे, का मशीनरी कोन्हे, को उन ते का बहितर अप्रोच ई कोन्हे का। मतिलबु इहो ईअं पियो लॻे त जीअं साबु हार ॾिना ऐं जेको आहे ॾिने हार पाता, ईअं ई थी वेंदो हलियो। अहिड़े क़िस्म जी हिकिड़ी का मश्करी नज़र पई अचे, का सीरियसनेस कोन्हे। शहरनि जो कहिड़ो ॾोह आहे? हिन वक़्तु तव्हां ॾिसो ड्रेनेज सिस्टम हिते ख़तमु लॻो पिया, एतिरे ताईं म्यूनिसिपल कमेटी जे चेयरमैन CMO में इख़्तिलाफ़ अथनि। तव्हां छा था सम्झो 2011 जी बरसातनि वारी साॻी सूरत हाल पैदा थींदी या कुझु बहितरी आई आहे? साईं हाणे त 2000 जेको आहे जेका असां 11 में ॾिठीसीं उहा हिकिड़ी सम्झो त हिकिड़ी झलकी हुई, ट्रेलर हुयो फिल्म जो। जेकॾहिं अलाह न करे हाणे ईअं थियो त पोइ तव्हां ॾिसंदव त हिते जेको आहे लिटरली जेको आहे ॿेड़ियूं हलंदियूं। अॻे त 10-12 ॾींहं असांजी बाज़ार बंदि हुई, पर हाणे थी सघे थो पियो त 2 खां 2.5-3 महीननि ताईं इहो जेको आहे हले वञे, छाकाणि त का ड्रेनेज कोन्हे, को रोड ठहियलु कोन्हे, को न ई उनजे लाइ का प्लानिंग आहे। हाणे ॾिसण जी ज़रूरत इहा आहे त असांजा जेके शहरी त ॾिसो सदाईं इंगेज आहिनि, रोडनि रस्तनि ते तव्हां ॾिठा हूंदा, पर असांजा पार्लियामानी लीडर किथे आहिनि? छाकाणि त हीअ जेका स्कीम आहे उन में असांजा MPS छो कोन था अॼु ॾिसनि पिया, सेनेटर साहबान किथे आहिनि, उनखां पोइ जेको आहे MNA साहब किथे आहिनि? हीउ जन जो हल्को आहे जेके प्रोएक्टिवली हिन शइ खे ॾिसनि था त शहरियुनि खे हाणे त इलेक्शन अचे पियो, ख़ुदारा हाणे त उन्हनि ते रहम खाओ, हाणे त उन्हनि खे को रिलीफ ॾियो, हाणे त को फज़ीलत भरियो जेको आहे उन्हनि खे कमु ॾियो। हिन वक़्त ताईं जेका कारकर्दगी न हुअण जे बराबरि आहे, मीरपुर ख़ासि में जेको ड्रेनेज जो सिस्टम आहे उहो ॾाढो वीक आहे, उनखे इम्प्रूव थियण जी ज़रूरत आहे। नाज़रीन हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं मीरपुर ख़ासि म्यूनिसिपल कमेटी जे CMO सैयद शफ़ीक अहमद शाह अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं त हुनजो छा चवणु आहे। सर, मीरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि 2011 जो जेके बरसातूं हुयूं, तक़रीबन मीरपुर ख़ासि शहर जा ड्रेनेज सिस्टम सही न हुअण जे करे तक़रीबन हर इलाइक़े जे अंदरि पाणी बीठो। हिन वक़्तु छा सूरत हाल आहे जेको हाणे जेके बरसातूं शुरू थियण वारियूं आहिनि, जेके अगस्त में मॉनसून जी बरसातूं ईंदियूं? मसइलो मतिलबु डिस्ट्रिक्ट मीरपुर ख़ासि में सिर्फ़ु 10-11 वारो कोन हो, पूरे सिंध में मसइलो हो, हर जाइ ते इहो रहियो हो। पर हिन वक़्त में जेको मेन मसइलो आहे न उहो आहे डीसलेटिंग जो। ठीकु आहे, हाणे जेके वेल्स वग़ैरह जेके डिस्पोज़ल्स ते हूंदा आहिनि उन्हनि जी सफ़ाई थींदी आहे, उन में कैपेसिटी जेका स्टोरेज कैपेसिटी वधंदी आहे। ज़ाहिर आहे तव्हांजो पाणी अचे थो, फ्लो करे थो, उन में किरे थो, त उहा स्टोरेज कैपेसिटी हूंदी त उहो बि थोरो उनखे कवर करे वठंदो। उहा अञा नथी आहे मुंहिंजे ख़्याल में, त जेतिरे क़दुरु ॿुधाए पियो वञे त 7-8 साल थिया आहिनि त उन में डीसलेटिंग न कराई आहे। हाणे वेल्स जी न कराई आहे, साॻे वक़्तु मेन नाला ऐं इवन जेके नंढियूं नंढियूं जेके ड्रेन्स आहिनि उन्हनि खे बि टच न कयो आहे। एक्सक्यूज़ हर शइ ते जेको मिले थो त शॉर्टेज ऑफ स्टाफ। ठीकु आहे, हाणे इहो हिन खां पहिरीं 3-4 साल पहिरीं मुंहिंजी हिते पोस्टिंग हुई 4 महीननि लाइ। ऐं सम्झां थो इन जेको हींअर जेको स्टाफ जेको प्रेज़ेंट आहे इन खां 30-40 माण्हू घटि हुआ, तॾहिं बि पूरो शहर तव्हां बि हितां जा ई लोकल आहियो, ऐं बि 4 महीना पहिरीं पोस्टिंग करे वियो आहे, पूरो शहर सॼो कवर थियो पिए, सफ़ाई थियूं पिए, काटियूं भरियूं पिए, सभु कुझु थियो पिए। हींअर इतफ़ाक़न अलाए छा मतिलबु हिकिड़ो खिचड़ी ठही वई हली आहे, जेको सॼो सिस्टम ईअं थी वियो आहे।
नालियूं साफ़ु कनि, चयो पिए आहे 2-4 दफ़ा नालनि जी खाटी हुअणु खपे। हाणे कल्ह यादि आयो आहे त नालनि जी खाटी थींदी, ॿिया पंहिंजे पाण न लाहे ॿिए ते उछलाए छॾनि त फलाणे हंधि इंक्रोचमेंट आहे, ही रिमूव कराइणी आहे, एंटी इंक्रोचमेंट फोर्स खपे, उहो हटंदा, उन खां पोइ नालनि जूं खाटियूं थींदियूं। मिसाल तव्हांखे मूं हाणे ॿुधायो शाही बाज़ार जो। कंहिंजी ज़िम्मेदारी आहे जॾहिं तव्हां चओ था नालनि जूं खाटियूं थियणु खपनि ऐं तव्हां पोस्ट ऑफिस चौक खां ॾिसो, इन खां करे पहिरीं हिते करोड़नि रुपया इन नाले ते ख़र्च थिया हलिया आहिनि। हीअ कंहिंजी ज़िम्मेदारी आहे सफ़ा करण जी? म्यूनसिपल कमेटी जी आहे, सैनिटेशन स्टाफ जी आहे, म्यूनसिपल कमेटी जी आहे, चीफ ऑफिसर जी आहे। चीफ ऑफिसर असांजे आहे कोन, काफ़ी टाइम खां पोस्ट जेका असां वैकेंट पई आहे, हिकिड़ो लोअर ग्रेड जो एम्प्लॉई आहे, उनखे 3 चार्जूं ॾिनियूं वयूं आहिनि। टैक्सेशन ऑफिसर बि, चीफ ऑफिसर बि, त उनखे स्टोर परचेज ऑफिसर, उहे चार्ज। हाणे हुन में उहा एबिलिटी हूंदी कोन, उनखे तव्हां उथी नवाज़ींदा हो, जे 4 हायर ग्रेड जूं चार्जूं ॾेई छॾींदा हो, त अल्टीमेटली उनजो नतीजो इहो ई निकिरंदो न, ॿियो छा थींदो। ॿियो हूंदी आहे प्लानिंग, हिकिड़ी मतिलबु कोऑर्डिनेशन हूंदी आहे, प्लानिंग हूंदी आहे। सही तरीक़े सां तव्हां उते माण्हुनि जी डिप्लॉयमेंट करियो, हुननि खे ड्यूटीज़ असाइन करियो त हू प्रॉपर पंहिंजो फंक्शन करे, हुननि ते चेक एंड बैलेंस रखो, त उहो तरीक़े सां। हाणे बहरहाल हाणे थियो आहे गुज़िरियल इहो 4-5 ॾींहंनि खां या हफ़्ते खां थियो आहे, जेका थोरी मूवमेंट शुरू थी आहे, त हाणे सफ़ाई ते बि थिए पई, हुते बि थिए पई, पर अञा ताईं शिकायतूं अचनि पियूं। मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां जेके शिकायतूं अचनि पियूं, किथे पाणी बरसाति जो बीठो आहे उहो आहे, किथे नाला जेकॾहिं साफ़ु थिया आहिनि त कचिरो वरी किनारी ते रखियो आहे, उनखे 3 ॾींहं गुज़री विया, खयो कोन्हे। खयो न आहे त उहो ज़ाहिर वरी बि नालनि में किरंदो। ज़ाहिर म्यूनसिपलिटी जो उन में आहे, जेकॾहिं स्टाफ नथो करे त उहो असां ते वरी बि ईंदो न। नाज़रीन, हिन वक़्तु असां गॾु मौजूदु आहे म्यूनसिपल कमेटी मीरपुर ख़ास जो इंजीनियर गुलाम मोहम्मद लगारी, उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं, हुनजो छा चवणु आहे। सर, छा सबबु आहे मीरपुर ख़ास म्यूनसिपल कमेटी में तक़रीबन करोड़नि रुपयनि जा फंड आहिनि, ऐं इन खां अलावा हींअर बरसातूं आयूं बि आहिनि ऐं बरसातूं कुझु महीननि अगस्त में अचण वारियूं आहिनि, उन लाइ कहिड़ा उपाउ वरिता विया आहिनि? हिन खां पहिरीं जेके बरसातूं उहो बि सॼो शहर ईअं सम्झो त पाणी जी को बि निकासी जो सिस्टम कोन हो, हिन वक़्तु छा कहिड़ियूं तयारियूं कयूं? हिन वक़्तु जेको असांखे सभ खां पहिरीं जीअं ड्रेनेज जो सिस्टम आहे, उनखे असांजो हीअं जो शहर में आहे, शहर त हिकिड़ो पूरे प्याले जी सूरत में आहे, उहो सॼो पाणी असां मशीननि ज़रिए लिफ्ट करे असां या त मोकिलींदा आहियूं सिम नालनि में या इन में धोरो प्राण में। हाणे उन्हनि लाइ साल ब साल असां जेका थोरो घणो जेको धोरो प्राण जी हुनजी आहे, सॼो इंक्रोचमेंट 60 या 60 फीट खां मथे आहे, असां 5-6 फीट उनजी चौड़ाई में उनजी एक्सटेंशन करे असां उनखे हिकिड़ो वे ॾींदा आहियूं पाणी खे, त जेको शहर मां पाणी निकिरे, पाणी असां को बाय ग्रेविटी न वेंदो आहे शहर मां, उहे असांजो मुख़्तलिफ़ जॻहनि ते 14 स्टेशन्स आहिनि जेके शहर मां नालनि मां जा सीवरेज सिस्टम मां कलेक्ट करे या उहो असां लिफ्ट करे असां उन्हनि इलाइक़नि में उनमें मशीन जे ज़रिए उन ढोरे प्राण में या उनमें स्काप ड्रेन में मोकिलींदा आहियूं। केरु निगरानी करे पियो जेको हिन वक़्तु जेको हुते कमु हली रहियो आहे, हुनजी निगरानी केरु थो करे हितां मीरपुर ख़ास मंझां? जीअं म्यूनसिपल कमेटी खां पुछिजे थो ला इल्म आहे, वरी जेकॾहिं इंतिज़ामिया खां पुछिजे थो हू बि चवंदा असांखे कंहिं शइ जी ख़बर कोन्हे। न, असांखे म्यूनसिपल कमेटी खे त को बि अहिड़ी इंस्ट्रक्शन कान्हे त तव्हां हिन जी सार संभाल लओ या हिन जी रिपोर्टिंग कयो, अहिड़ी का असांखे ॻाल्हि कान्हे, न को असांखे ॿुधायो वियो आहे। ऐं जेकॾहिं प्रोजेक्ट डायरेक्टर आहे उहा कॉन्टेक्ट कंहिं कंसल्टेंसी के जे थ्रू कमु पियो हले या को एजेंसी आहे, का फर्म आहे जेका कमु करे पई थी, या असांखे ॼाण न आहे वधीक कमु हू कनि पिया ऐं असां सां इन राब्ते में न आया आहिनि। इहे जेके जेका पहिरीं जेका ड्राइंग ठाहियूं तॾहिं असांखे ख़बर हुई त इहे 3 नाला शहर मां इन जे थ्रू असांखे पाणी ॿाहिरि कढणो हो। तंहिंखां पोइ जेका असांजो सिस्टम आहे, एग्ज़िस्टिंग सिस्टम आहे, उनखे इन नालनि ज़रिए ॿाहिरि कढंदा इनखे। नाज़रीन, मीरपुर ख़ास ब्यूरो टाइम में सभिनी सियासी समाजी अॻुवाणनि तोड़े डिप्टी कमिश्नर या म्यूनसिपल कमेटी जे अमलदारनि जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा। हिननि जो इहो चवणु हो त मीरपुर ख़ास ज़िले जे अंदरि जेके बि तरक़ियाती स्कीमूं अचनि थियूं उहे जेके या त करप्शन जे वर चढ़ियो थी वञनि या रोलड़े जो शिकार थियो थी वञनि, ऐं उन खां अलावा जेके नवां प्रोजेक्ट मंज़ूर थिया आहिनि उहे प्रोजेक्ट बेध्यानी ऐं कंहिंजी बि नज़र न हुअण सबबु ऐं ज़िले इंतिज़ामिया तोड़े जेके चूंडियल नुमाइंदनि जी ख़ासि तौर ते जेको नज़रदारी न करण सबबु जेके रोलड़े शिकार थी था वञनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई कई वञे। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नज़ीर पंवर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।